सिंध में गैर कानूनी तौर कारोबार कंदड़ परडेहन के खिलाफ कार्रवाई कई पई वने। दुनिया में किथे भी परडेहन के गैर कानूनी तौर रहण की इजाजत न है। परडेहन के पंहिंजे मुल्क वापस वञण लाइ 31 अक्टूबर ताईं मोहलत ॾिनी वई आहे। सिंध के निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवण आहे त कराची के ॾोहनि खां पाक शहर बणायो वेंदो। तालीमी इदारनि में मुनशियात की फरहमी ॿारनि जे लाइ ख़तरनाक आहे। गुटखा मैनपुड़ियों ऐं ॿी मुनशियात खिलाफ ऑपरेशन जारी है। स्मगलिंग की रोकथाम लाइ भरपूर कार्रवाई कई पई वञनि। सीपेक नए दौर में दाखिल थी चुको है। सीपेक सां सनअती तरक्की, मादनियात, ज़रायत ऐं IT खे हथी मिलंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो चीनी शहर अरोमची में यूनिवर्सिटी के उस्तादनि ऐं शागिर्दनि खे खिताब। सदर चवण आहे त गॾियल सकाफ़त सां संखियांग पाकिस्तानी जे दिलनि में ख़ास अहमियत रखे थो। गज़ा में शहरी आबादी ते ज़ुल्म जे हर मुहज़्ज़ब मुआशरो मज़म्मत करे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट सिविलियंस जे ट्रायल खिलाफ 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण बाबत दरख़्वास्तूं ॿुधणीअ लाइ मुक़रर करे छॾियो। चूंडुनि बाबत चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 8 रुकनी बेंच 23 अक्टूबर ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। जस्टिस एजाज़ लहसन जी सरबराहीअ में 5 रुकनी लार्जर बेंच 23 अक्टूबर ते फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल खिलाफ केस जी ॿुधणी कंदी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जी ॾह वापसीअ लाइ सिविल एविएशन अथॉरिटी ख़ास जहाज़ खे पाकिस्तान अचण लाइ NOC ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब नवाज शरीफ ख़लीजी एयरलाइन बोइंग 378 ज़रिए पाकिस्तान पहुचंदो। नवाज शरीफ जो ख़ासि जहाज़ मंझंदि जो 2:30 लॻे इस्लामाबाद खां लाहौर रवानो थींदो, जेको 3:20 ते लाहौर पहुचंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जी आजियां लाइ कराची हैदराबाद समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां नून लीग के कारकुननि जा काफ़िला लाहौर लाइ रवाना। कराची के सिटी स्टेशन तां काफ़िलो बशीर मेमन, शाह मोहम्मद शाह, मोहम्मद ज़ुबैर ऐं खियलदास कोहसानी की अॻवानी में रवानो थियो। ब्रिग रोड स्टेशन ऐं लांढी स्टेशन ते भी कारकुननि जो वॾो अंग पहुतो। नवाज शरीफ जे हक़ में नारा। पाकिस्तान का नंबर 1 ट्रैक्टर टायर